नबी करीम जे सहाबन जे बारे में, नबी करीम जे नौकरन जे बारे में, नबी करीम जे गुलामन जे बारे में। अबा माता का तो पुछा दही जे रात चढ़वारो पंहिंजे दिल का पुछजो। हिकड़े पासे अल्लाह जो कोला, हिकड़े पासे अल्लाह जो फरमान, हिकड़े पासे अल्लाह जो इरशाद, ऐं ॿिए पासे जेकर ही को भंगोड़ो शराबी वेही करे रसूलुल्लाह जे सहाबन के घट वध ॻाल्हाए तो ईमान अल्लाह ते आंदो आ या अॼु के भंग ते अंदर ते तो ईमान आंदो आ। असां चऊं था असीं तुंहिंजे कोल खे खुदा हणी उछलाईंदासीं। असां खे ईमान आ त अल्लाह ते आ, ईमान आ त मुस्तफा जे फरमान ते। असीं तोखे छो मञूं? तूं मुतबर आहीं जो तोखे मञूं, तू मुतबर ही जो तो कैसी मन्यू ऐ चई तो दबा नबी करीम जा सहाबी हेड़ा आया हेड़ा। अरे अल्लाह जो कुरान हुनन जो शान बयान करे मां दावा सा तो चमा ऐ इनी जे करे बगल है तो ता समझो अल्लाह करे न त ये मूवी भजे पई पूरी समझ में हले। दावा सा तो चमा मुझे महबूब करीम जे सहाबन ऐ अहल बैतन जी एक बे सा मोहब्बत आ, एक बे सा प्यार आ, एक बे सा उल्फत आ, एक बे का धार न है। अरे जे तू नशे जे आलम में इनन के धार करे चली दे या तुझी बदबख्ती आ ए अहले सुन्नत व जमात वारा रसूलुल्लाह जे नौकर हुजे जे हैसियत सा चवन था त अहल बैत सहाबन का धार न है, सहाबा अहल बैत का धार न है। इनन जो एक बे सा प्यार ऐ असा दई जे रात जड़वार सुनन जो जे अहल बैत सा प्यार आहे ती मदीने जे वीर जे नौकरन सहाबन सा वसा जो प्यार आहे। हाँ एक गाल बुझो सही अल्लाह करे सही सहाबन अहल बैत में इख्तिलाफ कोन हो। हाँ बुधो ईमान अकीदे, ईमान ऐं अकीदे में सभई हिकड़ो अकीदो प्यार रखन, सभई हिकड़ो ईमान प्यार रखन। नबी करीम जे दौर में भी ताके या खबर आए तो भला पहरिया पहरिया नबी करीम का बाद में इख्तिलाफ के करायो शरई मसलन में अकीदे जे मसलन में पहरिया पहरिया इख्तिलाफ के कयो उन जो नालो चाहे। पहरिया पहरिया जे नबी करीम का बाद में इख्तिलाफ कयो अकीदे जे मसले में उन जो नालो चाहे। गाल आयो पानी दे ध्यान रखजा तू छो तो मदाई बगी रहे हां सजी जिंदगी मौलवी जी तबलीग मौजूद है बुधा ना। अब पहरिया पहरिया अकीदे में न को सहाबन में अहल बैत में इख्तिलाफ न हो चैलेंज सा गैर बले खारिज मनसूख है नबी करीम जे दौर में सहाबन में अहल बैत जे अकीदे में इख्तिलाफ हो। हां नबी करीम का बाद में सही मुस्लिम शरीफ जी हदीस बुखारी शरीफ हदीस जो पहिरियों किताब मकाम बाद में मकाम रखण वारो किताब सही मुस्लिम शरीफ पर ही पढ़जे पढ़ाए ओ जे जे दिल में नबी जो इश्क जे जे दिल में नबी जी मोहब्बत जे जे दिल में नबी जो प्यार वरना बेइश्क नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी लता जो सुभान अल्लाह नदिया के लाए लता जो सुभान अल्लाह जी मुझे पहली मेरे बेइश्क नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी उनको बुखारी नहीं आता बुखार आता है। आशिक पर जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सही मुस्लिम शरीफ में चवे तो पहिरियों पहिरियों जे इख्तिलाफ कयो अकीदे में उन जो नालो हो मअबद जुहनी मीम ऐन बा दाल जीम हा बिन अखिन वारी नून या
मअबद जुहनी यो बदबख्त हुयो जे पहिया पहिया तकदीर जे मसले में इख्तिलाफ कयो। तो दसा ईमान मुफस्सल में छा फरमायूं आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही अते किया वल यौमिल आखिर वल कदर खैरिही व शर्रिही या तकदीर असा जे ईमान जो हिस्सो यो पहिरू पहिरू शख्स हुयो जे चुनन तकदीर का शिकानी हजरत अब्दुल्लाह बिन उमर जो दूर हो। हजरत अब्दुल्लाह बिन उमर के अचे चयो सही तव्हां के मअबद जुहनी सलाम पियो चवी। साईं फरमायो हुन मूंखे सलाम चयो पर मां हुन के सलाम कोन थो चवां छो त इहो नबी करीम जे दीन में फेर पार करण वारो आ। मां उन माण्हू सां ॻाल्हाइण पसंद नथो कयां। अॼु माण्हू असांखे चवंदा आहिनि साईं अबा वहाबी बि त इंसान आहिनि शिया बि त इंसान आहिनि। मां चयो इहो सबक़ असां पंहिंजे तरफ़ां कोन ठाहियो आहे। इहो सबक़ मुहम्मद जे गुलामन हिन अहले सुन्नत व जमात जे नौकरनि खे ॾिनो आहे त जेको रसूलुल्लाह जो न आहे तूं उन सां ठाह न कर, ठाह उन सां कर जंहिंजा ॿई हथ मदीने जे मीर जे दामन में हुजनि। जे रसूलुल्लाह सां गॾु आहे तूं उन सां गॾिजी पए। जे हबीब खां परे आहे त अहिड़े खे थुकूं हणी उछला। असांखे इहो कोन खपे। असांखे खपे त मदीने जो घोट खपे। असांखे खपे त इमाम हुसैन खपे। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी, नाराए पीर और हमारे अहले सुन्नत। नबी करीम जे सहाबन खां वधीक से केर थो इंसानियत रखे। उम्मत जे चङियूं सुठियूं ई अब इंसानियत रखो, इंसानियत रखो। अरे इंसान के इंसान बनाने वाली शख्सियत हुजूर जी या उन हुजूर जो नौकर हजरत अब्दुल्लाह बिन उमर ओ चए पियो इन मुखे सलाम ॾिनो आहे पर इनखे मुंहिंजा सलाम न चइजा छो त मां उन ते सलाम कंदो आहियां जंहिंजा हथ मदीने जे मीर जे दामन में हूंदा। नूर तनी खां लॾ अगर तोखे शाबाश आहे त चुरली कोई फरमाए तो दूर तनी खां लॻ जी लाहे मुहड़ मलीर ले पखा तर पापिर रखा परे पराहा अड सागतनी जी छड जेके धनारों धार चर एरन जी पे झूलवन बदकी दे जे वे झूलवन एरन खा परेर एरन जे सुबत का दूर हथ वठ मदीने जी मीर जे दामन में अल्लाह तो चले जेके रसूलुल्लाह जी नाले ता हबीब जे दीन ता अल्लाह जी फरमान ता अकीदे ता मुझे महबूब करीम जे पैगाम ता पंहिंजे जानन के कुर्बान था कर ज़ाहिर में त मुठी घर खां धारा हली को थो सके लालाए को थो सके वेही को थो सके पर तुझो अकुल महदूद तुझी समझ महदूद ए मरी नवीदार ए जिरार तो द मदीने जे मीर जा गुलाम पंहिंजे दिल में रसूलुल्लाह जो इश्क हूंदो, नूर ईमान हूंदो, अल्लाह जो कुरान हूंदो, जिंदगी उन्हनि खे जावजानी मिलंदी आहे। क़ब्र में बि जहिड़ा आहिनि, क़यामत में बि मदीने जे मीर जा गुलाम जहिड़ा आहिनि। ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता। शार आयो उर्दू जा पर अलाए छो ज़िद ते चया हो जो कुछ हुई न था। ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता। ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता। अरे मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। चाहे जा ले जगे लाहे मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। अगर ऊंची भी नारो दो ऊंची ऊंची मत कर जागा ही रुक अल्लाह
शहीद शाहिल सिंह जिंदा इमाम हुसैन शहीद जो सरदार अगले जो सही इमाम हुसैन केरा सजनी तवा दई रात जे इमाम हुसैन दई डी जे इमाम हुसैन यारी दे इमाम हुसैन बारी दे इमाम हुसैन तेरी दे इमाम हुसैन चोड़ी दे इमाम हुसैन माजुरी चोड़ी ने बसी उन्हन मा कोण जेके 10 ॾींहं इमाम खे याद कन मां खुदा जे इज्जत जो कसम खणी तो चवां असी ओए गुलाम रसूलुल्लाह जे बचन जायूं जो रुगी हिकड़ो ॾींहं न बड्डी हन टेडी हन 4 ॾींहं न 5 ॾींहं न 6 ॾींहं न 10 ॾींहं न असा जे वजूद खे चीरो असा जे कल्ब जे ज़र्रे ज़र्रे मा रत जे कतरे कतरे मा हुसैन हुसैन जी सदाई दी तो तसी हलाली बचायो हरामी बचन जे रत में हाचे न हुंदिया जेके हलाल जा हुंदा हन उनन जे कल्ब में रुबी इमाम हुसैन जो जिक्र हुंदो आहे जो सुभान अल्लाह तेरे दिल में कैसी गिर पड़ी इमाम हुसैन नालो ये तेरे दिल में कैसी गिर पड़ी तुझे उससे इतना हसद है क्यों कैसा हसद जो जाग जो नबी की आंख का नूर है जो अली के दिल का करार है सही अन्या मुखे समझ में ना आयो केर हुसैन केड़ो हुसैन के तो कभी पूछ अपने ज़मीर से कभी देख अपने खमीर में जाग जा जो मिट गया वो यजीद था अरे जो न मिट सका वो हुसैन है साजे लाजी क्या आया केरी ता के ते इमदाद थी रहा जी केरो ता के ते जे माल थो मिली केरा ता के ते पैसा था मिलन केरा ता के ते जूठू थी रहा है साजे करे आया हो आज तई सभी चंदो जो मिट गया भरी कभी पूछ अपने ज़मीर से कभी देख अपने खमीर में आशिक जो मिट गया वो यजीद था अरे जो न मिट सका वो हुसैन है इमाम हुसैन के जैसे ऐसा पैसा था कि माल भी मिल्कियत भी जमीन भी गवर्नरी भी मां पारो मौली भी है गवर्नरी के शरीयत जे मसले में कोन को बड़ी किताब जी जुजी करी कोई न करे नीला साईं ता के पैसा दे माल दे और ना यजीद जी बेत करी आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी हाय हाय मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया अवसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी मां साईं बेद न कंदुम मां बेद न कंदुम मां वोट न ॾींदुम मां हुसैन पाक आहियां यजीद पलीत मां हुसैन नमाज़ी आहियां यजीद बेनमाज़ी मां हुसैन अल्लाह के फरमान दे हरण वारो आहियां यजीद शराबी मां हुसैन यजीद जे हथ ते हथ न रखंदुम इब्राता के तकलीफूं ईंदियूं इम्तिहान ईंदा आज़माइशूं ईंदियूं परेशानियूं ईंदियूं तकलीफूं मुसीबतुनि लाइ तयार थियो पर मां तयार आहियां आशिक़ आहियां महबूब जो गुलाम आहियां पाण पंहिंजे नाने करीम जे मज़ार ते आया अॼु ॿुध जा नाने करीम जे मज़ार ते आया मज़ार ते वञी करे अर्ज़ था करण मुंहिंजा नाना करीम मूंखे प्यारा तुंहिंजे क़ुरान सां मूंखे प्यारा तुंहिंजे फरमान सां मूंखे प्यारा तुंहिंजे इस्लाम सां मूंखे प्यारा तुंहिंजे इरशाद सां मूंखे प्यारा तुंहिंजे हदीस सां मूंखे प्यारा तुंहिंजे दीन सां मां यज़ीद जे हथ ते हथ न रखंदुमि चए फरमाईंदा हुसैन काॾी तयारी आहे इब्ला मदीने में मां खून रिज़ी कराइण नथो चाहियां मुंहिंजा सोना साईं
इजाजत मिले तमाम मदीने के छड़े करे मक्के शरीफ में रब जे बेत जावनी सजदा कया ओ या महबूब फरमाइंदा तो के इजाजत बुधन जायो बुधो द धरहानी करबला एकड़ी दहर सांगी तो नो वो बाबा एक तकरीर की करबला बुधाई जैसी गालियो तो सांगी कयो साईं जो करबला एकड़ी यार ता बला बी करबला ठायो तो मां भी वर बटाया तई को मुजाहिद मैदान ते अचो इमाम हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु जी छापया चल पिया इजाजत मिले था कयूं अलविदा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा ज़ेन छो छाजी करे जे तो असा के पसंद पाक कुरान मत से गोर दरबार जिंद जान आ तुम देखन जा कयूं दीन दा दिल रुबा सिर्फ दा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा आज इंशाअल्लाह एरो पर जो निड़ी वे खबर पई त के जान जे वर चढ़े हुए इजाजत मिले था कयूं अलविदा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा इजाजत कौन इजाजत अब आता जो शादी तो असा नबी असा के दिसे तो ये रही भरी ने प्याज लाए बहन के ना साहब इने के तू लाए भलाई ने किथे किथे सना सरी दुनिया में ये लाए बाबा हिते रही सरी दुनिया में ऐ रसूलुल्लाह जो मुजवा जो पर पंजी मजार अनवर मा अन मुकीम दाहरी देहन आशिक के सर आशिक के सर मानी पंजी जसन ने बयान कयो हजरत अमीर उमर से एकरे दफे तकरीर कंदे कंदे हजरत अमीर उमर पे चवे तकरीर हले पई जे पियो ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ हाने सो ये तकरीर है एकरो खुदा जी दाता फन ए ना है त कई आलम है दिल के की माई पर तकरीर कदी छी ये ना है त जे को जी करे वे लाउड ते तकरीर करे ये न थी सके खुदा जी तरफो अता करदा शे ऐ तकरीर जी उसूल मा यो आ त मा कबल माना जेका पहिरीं गाल कई पोई गाल कई उन बिन्ही गाल में ताल्लुक हुजी ता के जे करे के खतीब के जात मा त वाकई ही खतीब आहे तकरीर करे बस करे ता उन जी तकरीर लिखो लिखी महसूस कयो त वाकई हिन जे पोई गालन जो अगिन गालन सा ताल्लुक आहे या ना जे ताल्लुक गालन में नथो रहे त माना खतीब बेना कमजोरी आ ए न त वो जिंदगी वांगुर जरे होते पेट परे जरे होते पेट परे यो खतीब ना हाने हजरत अमीर उमर तकरीर क्यों करे तकरीर कंदे कंदे हजरत अमीर उमर चयो सारिया जबल ते चढ़ सारिया जबल ते चढ़ हाने हजरत सारिया जे को नबी से जो सहाबी हो ओ हसवे मेल परे जिहाद ते जंग ते निकल हो समय मेलन परे तई मुकीम दाहरी वारो समय मेल परे हजरत अमीर उमर पे चयो सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ जे मोटी आयो जे पे जंग पे हली जंग जे हलदे हलदे असा जंग में हार जी वनु हां पर अमीर उमर जो आवाज आयो सारिया जबल ते चढ़ सारिया जबल ते चढ़ मां ता खा तो पूछा खुदा जो वास्तो दई त बुधाए जा जे अमीर उमर जी है नजर आ जो मदीने में वही करे समय मेलन ते दिसे पियो त अमीर उमर जे सरदार रसूलुल्लाह जी भी नजर आए जो जे मदीने में वही ना आशिकन के विसी रहो आए जो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी उलमा अहले सुन्नत हुसैनिया मुर्शिद करीम इब्न हुसैन आए नजद जो मौलवी वहाबियों जो मौलवी
इंटरनेट ते हींअर मूं वटि कान्हे, मां तव्हांखे खोले ॾेखारिया। पुछूं इब्न उसैमीन जी हज़रत उमर मदीने में वेठो हो, हा मदीने में वेही करे समय मेलन ताईं हज़रत उमर जी नज़र पहुची वई। जी हा, या हज़रत उमर जी करामत आहे। हज़रत उमर खे अल्लाह करामत ॾिनी जो परे खां समय मेलन ताईं ॾिसे पियो, अबा हेॾे पाणी बि पियो, हेॾे कन कजो। हज़रत उमर करीम जी इहा नज़र आहे जो समय मेलन ताईं ॾिसे पियो, ऐं इब्न उसैमीन थो चए इहा हज़रत उमर जी करामत आहे। अबा जे इहा हज़रत उमर जी करामत आहे त ही रसूलुल्लाह जो मुअजिज़ो आहे जो पंहिंजे गुलाम खे ॾिसे पियो। महबूबे खुदा का है दरबार मदीने में, किथे दरबार महबूबे खुदा का है दरबार मदीने में, दरबार मदीने में है उम्मत आसी के गमखार मदीने में, गमखार मदीने में। इसे नबराहुल मक्के जो शान बुधायो जेथो मक्का में बरसते हैं अनवार खुदावंदी, भूखी बुलाए बारो दिन रखे फिदा रहमत का लगा देखा बाजार मदीने में, बाजार हर नई ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।